मुफ्ती साहब पंहिंजे ॼांटे जी भेण सां निकाह करणु जाइज़ आहे। पंहिंजे ॼांटे जी भेण यानी जंहिंखे तव्हां पंहिंजी न्याणी ॾिनी आहे उन जी भेण सां निकाह करणु जाइज़ आहे। छो त पंहिंजी न्याणी ॾियण सां उन शख़्स जी भेण तव्हांजे लाइ महरम नथी बणिजे। शरीयत में जेके महरम रिश्तेदार आहिनि उन्हनि सां निकाह करणु हराम आहे, पर जेकी ॼांटे जी भेण हूंदी आहे उहा शरीयत में तव्हांजी महरम न आहे, ग़ैर महरम आहे। ऐं ग़ैर महरम सां निकाह करणु शरीयत में जाइज़ आहे, हिन में को कबाहत न आहे। मुफ्ती साहब वितर नमाज में दुआए कुनूत विसरी वञे त नमाज थींदी? जेकॾहिं वितर नमाज में दुआए कुनूत विसरी वई आहे त उन वक़्तु ॿी का दुआ पढ़ो। 3 रकात में सूरह फातिहा खां बाद, सूरत पढ़ण खां बाद अल्लाह अकबर चई का ॿी दुआ पढ़ो। जेकॾहिं ॿी दुआ न पढ़ी आहे त तशहुद में, आख़िरी तशहुद में वेहण खां बाद सजदे सहव कयो। जेकॾहिं तव्हां सजदे सहव बि न कयो आहे, दुआए कुनूत बि न पढ़ी आहे ऐं सलाम फेरे छॾियो आहे त हाणे तव्हांखे दोबारा इहा नमाज़ पढ़णी पवंदी।